The Time News Studios. You are watching 3 PM Bulletin. सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 28 अगस्त ते ई थींदो। सुप्रीम कोर्ट मकानी चूंडुनि ऐं तकबंदियुनि ख़िलाफ़ मुतहिदा जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। अदालत चयो आहे त मुतहिदा पाकिस्तान तकबंदियुनि जे मामले ते लाॻापियल फोरम सां राब्तो करे PTI ऐं जमात इस्लामी मकानी चूंडुनि जी हिमायत कई आहे। इलेक्शन कमीशन ऐं वाॻियल इख़्तियारियूं डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जे तक बाबति ख़दशा ख़तमु कनि। पाकिस्तान पेट्रोलियम सनत ते लेवी 50 रुपया फ़ी लीटर ताईं वधाइण जी ख़ातिरी कराए छॾी। IMF ऐं पाकिस्तान में लेटर ऑफ इंटेंट ते इतफ़ाक़। ज़रियनि जो चवणु आहे त 1 सेप्टेंबर खां पेट्रोल ते 10 रुपया ऐं डीज़ल ते 5 रुपया लेवी वधाई वेंदी। ईंदड़ महीननि में बि लेवी में 5 रुपया फ़ी लीटर वाध कई वेंदी। जनवरी ताईं पेट्रोलियम लेवी खे मरहलेवार वधाए 50 रुपया फ़ी लीटर कयो वेंदो। पाकिस्तान लेटर ऑफ इंटेंट ते सहियूं करे IMF ॾांहुं माणे छॾियो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त पाकिस्तान दुनिया खां कर्ज़ु वरितो पर सही इस्तेमालु न कयो। मौजूदा हुकूमत बजट खसारो पूरो करण लाइ कर्ज़ु वरितो आहे। असांखे एक्सपोर्ट ते ध्यानु ॾियणो पवंदो। पाकिस्तान चांवर, कणिक, कमंद ऐं कपह जी एक्सपोर्ट में बि भारत ऐं चीन खां पोइते आहे। मेरे इंतहाई मोहतरम जनाब मोहसिन अजीज़ साहब ने कहा कि पता नहीं कोई डांस पार्टी है और ये है वो है। मैं उसकी तायीद नहीं करता कि वो क्या थी क्या नहीं थी, लेकिन फिर वही मिसाल है कि छलनी कूजे को कहे कि तुम्हारे अंदर 2 सुराख हैं। ये सुबह शाम जो आपके जलसों में होता है, क्या वो कुछ और होता है? क्या वो जी क्या वहाँ आपके जलसे में ख़वातीन कुरान की तिलावत करती हैं? क्या वो वहाँ नातें पढ़ने आती हैं? सर आप अपने टर्म पे बात करेंगे सर, अपने टर्म पे। किस लिए आती हैं? क्या मकसद होता है उनके आने का? साहब ये छोड़ दे, आगे चले प्लीज। इनके अंदर इतने सुराख हैं कि आदमी गिनते भी थक जाएगी। किस को हम देखें? इनका एतराज करने से पहले ये बताओ तुम्हारी अपनी कारकर्दगी क्या है? 3 सालों में तुमने इस कौम के लिए किया क्या है? सेनेट में JUI अॻवान मौलाना अताउर रहमान जी तक़रीर दौरान PTI जे सेनेटर्स जो गोड़ ऐं एहतजाज। मौलाना अताउर रहमान चयो त जश्न आज़ादी जी तक़रीब में डांस ते तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त हिननि जे जलसनि में छा थींदो आहे। छा PTI जे जलसनि में औरतूं नात पढ़ण ईंदियूं आहिनि? पीपल्स पार्टी जो सेनेटर मौला बख्श चांडियो मौलाना अताउर रहमान खे PTI जी औरतुनि ख़िलाफ़ वधीक ॻाल्हाइण लाइ उत्साहींदो रहियो। मौलाना अताउर रहमान चयो त पेट्रोल जे अघनि में वाध वारे हुकूमती फ़ैसिले जी हिमायत नथा कयूं। इमरान ख़ान आम चूंडूं कराइणु चाहे थो त सूबाई असेंबली टोड़े छॾे। पाकिस्तान के इलाकाई रक्स को, डांसेस को, पाकिस्तान के इलाकाई कल्चर को एक डांस पार्टी के साथ निस्बत देना जनाब चेयरमैन, ये मुनासिब बात नहीं है जनाब चेयरमैन। मेरा कल्चर जो है जनाब चेयरमैन वो इंडस वैली का कल्चर है। मेरा कल्चर जनाब चेयरमैन अरब कल्चर नहीं है। खुदारा इस बात को समझें कि पाकिस्तान की यूनिटी जो है दैट लाइज थ्रू डाइवर्सिटी। असांजो कल्चर इंडस वैली वारो आहे, अरब कल्चर न आहे। पाकिस्तान जे सकाफ़ती रक़्सनि खे डांस पार्टीज़ सां ॻंढण जी ग़लती न कई वञे। पीपल्स पार्टी जे अॻवान रज़ा रबानी जो सेनेट में ख़िताब। रज़ा रबानी चयो त मुल्क जी अशराफिया सकाफ़ती रंगारंगीअ जे ख़ात्मे जूं कोशिशूं कंदी रही आहे। अहिड़ियुनि कोशिशुनि सबबि अॻुई मुल्क जो घणो नुक़सानु थी चुको आहे। पाकिस्तान जे घण सकाफ़ती सुञाणप सां वधीक हथ चुरांद न कई वञे। PIA जी निजकारी जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियूं। अहिड़ो को बि मामिलो आहे त ऐवान में पेश कयो वञे।